नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरों सिलसिलो जारी है। इन वक़्तां के नई दिल्ली मां ख़बर ईंदड़ घोट कुंवार शादी कार्ड ते मानी जा पैसा बि लिखाए छॾिया। दावती हैरान थी विया। भारतीय मीडिया पंहिंजी हिक रिपोर्ट में इंकशाफ कयो आहे त भारत में हिक जोड़े पारां महिमाननि लाइ उमाणियल शादी कार्ड में मानी लाइ पैसा पिणु लिखियल हुआ। कार्ड में लिखियल हो त नओं जोड़ो महिमाननि जे खाधे जो ख़र्च भरे नथो सघे, इन करे समूरा महिमान पैसा खणी अचनि। भारतीय मीडिया मूजिब जोड़े पारां शादी कार्ड में फी महिमान 17,000 रुपया मानी लाइ खणी अचण जी हिदायत कई वई आहे। जॾहिं त भारत में दावतियुनि खे उमाणियल इहो पहिरियों अनोखो कार्ड आहे जंहिं में महिमाननि खे पैसा खणी अचण जो पिणु चयो वियो आहे। दावती पिणु अहिड़ो अनोखो कार्ड मिलण ते हैरान आहिनि, छाकाणि त फी महिमान मानी लाइ 17,000 रुपया मुक़ररु करणु ख़राब अमल आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।